What is machine? Machine and instruments makes the work easy. अहिड़ो औज़ार जेको असांजे कम खे सवलो या आसान बणाए। कुझु सादियूं मशीनूं स्क्रू, चपर, लीवर, फीथो, सराई, लहवारी सतह, पुली इन्हनि समूरनि मशीनुनि जी हेठि वज़ाहत कजे थी। Screw is used to fasten objects together. स्क्रू शयुनि खे पाण में मज़बूत जोड़े थो, ॻंढे थो। जीअं असां भितियुनि में के शयूं हणंदा आहियूं या जीअं असां बोर्ड में बटण या स्विच वग़ैरह लॻाईंदा आहियूं त उनखे स्क्रूअ सां टाइट करे छॾींदा आहियूं। वेज इज़ यूज़्ड टू कट और स्प्लिट द थिंग्स इन टू पीसिस। वेज या जंहिंखे पाण चपर चऊं था, हिकु सादी मशीन आहे जेका शयुनि खे कटण में इस्तेमालु थींदी आहे। इन जा मिसाल काती, कुहाड़ी, चाकू वग़ैरह आहे। व्हील एंड एक्सल, फीथो ऐं सराई पिणु हिकु सादी मशीन आहे। फीथो ऐं सराई व्हील एंड एक्सल इज़ यूज़्ड टू रिड्यूस फ्रैक्शन। व्हील ऐं एक्सल, फीथो ऐं सराई घाट खे घटाइण लाइ, घसण खां घटाइण जे लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। गाॾियुनि वग़ैरह में असां इस्तेमालु कयूं था। लीवर इज़ रॉड लाइक मशीन। लीवर हिकु लठ जहिड़ी सिधी मशीन आहे। लीवर छाजे लाइ इस्तेमालु थिए थो? लीवर इज़ यूज़्ड टू लिफ्ट और मूव हैवी ऑब्जेक्ट्स। असां हेठि लठ ॾेई करे शयुनि खे मथे खणंदा आहियूं, इन जे लाइ लीवर इस्तेमालु थींदो आहे। याने वज़नी शयुनि खे मथे खणण जे लाइ इहो MCQs आहे। उन खां पोइ आहे इनक्लाइंड प्लेन, लाह वारी सतह यानी लाही चाड़ी। यूज़्ड टू मूव हैवी ऑब्जेक्ट्स अप और डाउन। वॾा वज़नी शयूं मथे खणण जे लाइ या हेठि लाहिण जे लाइ लाह वारी सतह इस्तेमालु थिए थी। पुली या चरखी, पुली हिकु ज़ंजीर ऐं हिकु चरखी सां गॾियल हिकिड़ी मशीन आहे। छाजे लाइ इस्तेमालु थिए थी? पुली इज़ यूज़्ड टू लिफ्ट और मूव लोड्स बाय चेंजिंग द डायरेक्शन ऑफ द अप्लाइड फोर्स। रुख तब्दील करे शयुनि खे, हेठियुनि शयुनि खे मथे खणंदा आहियूं, पर यादि रखो त हिन में असां ज़ोर जो रुख तब्दील ऐं शइ जो रुख तब्दील हूंदो आहे।